दोस्तों पंहिंजा ड्रामे जी ज़बरदस्त धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनी प्रिय के दिल वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप ज़ीरो पंहिंजा वरी सभिनी दोस्तनि खे पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु आहे उदासी टीवी में जेका नवां या पुराणा दोस्त आया आहिनि हीअ वीडियो ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि हिन चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा जीअं पोइ नोटिफिकेशन खे बि ऑल ते कंदा जीअं पहिरियां सभु खां अपडेट तव्हांखे मिले। काफ़ी दोस्त ईअं ॾिसंदा आहिनि सब्सक्राइब कयूं न वेठा हूंदा आहिनि उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि सब्सक्राइब करणु बिल्कुलु फ्री आहे, महिरबानी कयो, असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे, सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। हलूं था अॼु जी ख़ासि अपडेट जी तरफ़। ऐं सभिनी दोस्तनि खे इहा बि यादि कंदुसि शायदि कोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते बि वेंदा कयो, उन ते बि पहिरियों अपडेट उन ते असां ॾींदा आहियूं, उन खे बि विज़िट कंदा कयो। दरअसल दोस्तों तव्हां ॾिठो त हाणे जेको आहे हैदर बि नेठि पणिजी वियो धिका था बा खाई खाई होॾां जेको आहे तव्हां इहो बि ॾिठो दोस्तो त जेको सांवल आहे उहो बि ख़ुशि थियो नेठि सिकू खे जॾहिं ख़बर पवंदी हुजे घर वारनि सां हीअं असरु थियो आहे छो त अकबर ख़ान माण्हू मोकिलियो आहे सिकू जे ॻोठु उहो सिकू उतां भॼंदो पंहिंजे पीउ माउ जे लाइ त हीअं छो थी वियो भेण जे लाइ मतिलबु उतां अकबर ख़ान जे ॻोठ मां भॼी मोटंदो त उनजे लाइ मसइला पैदा थींदा। हेॾां तव्हां ॾिठो उठ चाबर खे खणी वियो करम ख़ान ऐं इहो जेको आहे उनखे पनाह ॾिनई इहो उन ग़लती कई आहे जीअं चाकर ख़ान खे ख़बर पवंदी त इन जे लाइ बाहि भरी ॿारींदो।